अदी अकुल न मौत असांजा मुर्स जमींदार थी विया आहिनि वतन था गिटियूं साफ़ कंदा। अदी गर्मी मां इहा ई त ॻाल्हि करण वारी हुअसि। मुंहिंजो मुड़ुस त हुई अकुल जो खुटल आहे। जेको तुआरो मुड़ुस आहे उहो भला कहिड़ो अकुल जो अकाबर आहे। उन जो बि अकुल गाह चरण वियो अथई। चार माण्हू ॾिसंदा त छा चवंदा, ज़मींदार उबतो ऐं सुबतो गिटिन में ॿुहारा था ॾियनि। पोइ हलंदी भला ॿिन्हिनि खे हली सम्झायूं मन सम्झी वञनि। हलंदी वरी ईअं न चवनि त दर ते छो आयूं आहियो। ख़बर आहे वॾा गैरती आहिनि। सुबुह खे जॾहिं मां हकल कंदी आहियां न त ॾकणु शुरू कंदो आहे। ऐं मां हकल ॾिनी आहे उबते खे त पघर में शल थी वेंदो आहे। दुनिया जो को बि पखो हुन जो पघर न सुकाए सघंदो आहे। पोइ हलिया त हलूं हकलूं करे ॿिन्हिनि खे हली हीणो कयूं उथी। तू बच्चन हिन एडो धमकियो थी नी त पघर बिहन कोन था। हाने पघर रोगा या तुझी गाल बुथा। मेहरबानी करे तोरो हथ के हल्को रखो त चा कम कार लायूं। आ सर्दी तू जकॾहिं ईअं रेड़ी करे ॻाल्हाईंदी न त पोइ मूंखे त ॾकिणी वठंदी न। ॾकिणी वठंदी त पोइ कमु केरु कंदो। असांजी सॼी महिनत पाणी में त न मिलाए न। असां तव्हांखे हाणे सम्झाइण आयूं आहियूं त तव्हां हाणे ॻोठ जा ज़मींदार आहियो। इहा असांखे ख़बर आहे त मां बि ज़मींदार आहियां, अॼु सुबुह बि ज़मींदार आहे। पर असांजे ॻोठ में अॼु जेको ॻोठ जो वॾो वॾेरो आहे न उहो गश्त करण लाइ निकितो आहे। इन करे असांखे सफ़ाई करण थी पवे। हर भर ते जेको मुलाज़िम आहे न इहो सर उन असांखे चयो आहे जेकॾहिं तव्हांजे दर ते या गिटी में गंद नज़र आयो न त गंद तव्हांजे बूथ में हणंदुमि। हाणे तव्हां ॿई फ़ैसिलो कयो, हथनि तां पंहिंजी सफ़ाई कयूं त उहो भलो आहे न या हर भर इहो सॼो गंद असांजे वात में वञे। हा इहा ॻाल्हि बि सही आहे। पोइ ईअं कयूं असां मेड़ियूं ऐं तव्हां खणी पासे ते उछलियो। ईअं करण सां तव्हां माण्हुनि जे नज़र में घटि ईंदव। घटि अचूं या वधि अचूं उन ॻाल्हि खे छॾे ॾे। तव्हां हली अंदरि घर संभालियो, असांजी जान छॾियो छा ॿाहिरि संभालियूं था। उबता न कर सुबता बसि कर। तव्हां वञो अंदरि वञी पंहिंजूं बैटरियूं चार्ज कयो छो त हाणे तव्हांजे दाबनि में दम रहियो कोन्हे। असांखे छॾियो त असां कमुकार लाहे वठूं। वॾो खपो आहे इहो बि त करिणो आहे न। पर बर खे छॾ, असांजो कमु असांखे करणु ॾे। असांखे ख़बर आहे त कमु कीअं कबो आहे। असांजे ॻोठ जो जेको वॾे वॾेरो आहे न उन ऐलान कयो आहे त पंहिंजा दर पंहिंजूं गिटियूं पंहिंजे हथनि सां पाण साफ़ कयो। हलो अंदरि वत पुट चाची ॾिसो ज़मींदारनि जूं घर वारियूं दरनि ते न आहिनि पवंदियूं। ज़मींदार बेइज्जती कराए विधई न। ज़ालूं ॾिसी मुड़ुसनि त खिलनि थियूं। बसि यार असां ज़मींदार आहियूं या भंगिड़ियूं बागड़ियूं। हिनमहिल असां ॿई भंगी हुई। जेसि ताईं वॾेरो करे वञे तूर तेसि ताईं असांखे सफ़ाई करणी आहे। असांखे फर्ज़ आहे, असांखे पीॾाल ते कर्ज़ आहे। असांखे थोरो ख़्याल करंदो अचा ॿुहारो फिरे थो त ख़बर नथी पए। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।